वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना यअकुलूना रिबा ला यक़ूमूना इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतख़ब्बतुहु शैतानु मिनल मस ज़ालिका बिअन्नहुम क़ालू इन्नमल बैउ मिस्लु रिबा व अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा फमन जाअहु मौइज़तुम मिन रब्बिही फंतहा फलहु मा सलफ़ व अम्रुहु इलल्लाह व मन आद फउलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। इन आयत सबूरी के अंदर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात व्याज के मुतल्लिक़ इरशाद फरमाए थो। रब करीम जो इरशाद आहे त अल्लज़ीना याकुलूना रिबा, जेके शख़्स व्याज खाइनि था, ला यक़ूमून न बीहंदा इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतख़ब्बतुहु शैतानु मिनल मस, क़यामत जे ॾिहाड़े उहे बीही न सघंदा, किरंदा वरी उथंदा, वरी किरंदा वरी उथंदा। उन्हनि जो हशर अहिड़ो हूंदो जीअं को कंहिंजे मथां जिन जो असरु हुजे, आसीब जो असरु हुजे, यानी पागलनि वारी सूरत में अल्लाह ताला जी हुज़ूर में हाज़िर थी विया। ज़ालिका बिअन्नहुम, जो छाजे करे, जो इन करे जो कालू चयाऊं इन्नमल बैउ मिस्लु रिबा, ईअं चयाऊं त साईं वापार बि जेको आहे न इहो बि मिसल व्याज जी आहे। जो वापार जे अंदरि बि माण्हू मथे वठे थो पियो, मथकी खाए थो, हिन में बि साॻी ॻाल्हि आहे, को फ़र्क़ु आहे ई कोन। हुते तूं सामान ॾेई करे 2 रुपया एवज़ में मथे थो वठी, हिते असां पैसा ॾेई करे 2-3 हज़ार मथे वठूं था पिया, उहो बि वापारु आहे त हे बि वापारु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए इन सबब जे करे क़यामत जे ॾिहाड़े पागलनि जी तरह हूंदा, पर हिन दुनिया में बि हिन जो हशर ख़राबु आहे। वापार ॿी शइ आहे, वापार में ऐं व्याज में वॾो फ़र्क़ु आहे। वापार महिनत सां थींदो आहे, का शइ माण्हू ख़रीद करे अचे थो, पोइ वरी दुकान ते रखे थो, उते बि महिनत थो करे, वरी खपाइण जे अंदरि बि हुनजे मथां जेको मुनाफ़ो रखे थो पियो, हुन शइ जे मथां मुनाफ़ो रखे थो पियो, पैसनि जे मथां। ऐं व्याज हिकिड़ो अहिड़ो वापारु आहे जेके वापारु व्याजी सम्झे थो पियो। उहो ईअं जो घर में सुतो पियो आहे, माण्हू दर ते आयो आहे, मूंखे 5,000 घुरिजनि, मथिकी तोखे मां ॾींदोमांइ। यानी पोइ हुनखे न दुकान खोलण जी ज़रूरत आहे, न हुनखे बाज़ार में वञण जी ज़रूरत आहे, न हुनखे का शइ ॿाहिरों कंहिं शहर मां ख़रीद करण जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फत व्याज में ऐं वापार में वॾो फ़र्क़ु आहे। छो जो व्याज जे अंदरि व्याजी जी नियत इहा हूंदी आहे त मां ॿिए खे तबाह कयां, बर्बादु कयां। वीचारो व्याज न भरे सघे त माण्हू वटि अची दुकान ते कब्ज़ो करे, त घर ते, ॿनीअ ते, बाग़ ते कब्ज़ो करे ऐं उनखे रुसवा करे, ज़लील करे। अहिड़ो बेहया जो हुनजे अख में टके जो शर्म न, हया न, यानी इंसानियत मां व्याज कढी थो छॾे। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक खां पाण फरमाइनि था पिया त व्याज वठण वारो, व्याज ॾियण वारो, व्याज लिखण वारो, व्याज जे पैसनि जे मथां शाहिदी ॾियण वारो, इहे सभु गुनाह में बराबरि आहे। मता ईअं के दादा मां तुंहिंजी मदद कयां थो पियो, हिन वीचारे खे ज़रूरत आहे, ॾस ॾियांसि थो त फलाणे व्याजी खां पैसा तोखे मिलंदई, इहो ॾस ॾियण वारो बि हिन गुनाह में एतिरो ई बराबरि आहे। हेॾो गुनाह आहे, तमामु कबीरे गुनाह में दाख़िल आहे। जेकॾहिं वापार सम्झी करे, तिजारत सम्झी करे इहो करे थो पियो, इहो पैसो खाए थो, फासिक आहे, गुनहगार आहे। पर ईअं ई जेकॾहिं अक़ीदो रखे थो पियो त इहे पैसा जाइज़ किथे इहे हराम आहिनि, त इन चवण सां काफ़िर थी वियो, छो जो हराम खे हलाल थो करे न। पर जेसीं खाए थो, हराम करे खाए थो पियो त हराम आहे, नाजाइज़ आहे, इस्लाम में जाइज़ न आहे, तेसिताईं उहो गुनहगार आहे, पर कबीरे गुनाह में दाख़िल आहे। इहो अलाह जे अज़ाब जे मुस्तहक़ आहे। पर जेकॾहिं उनखे हिलाल थो सम्झे पंहिंजे हले त छा आहे, हीअ बि हिकिड़े क़िस्म जो वापारु आहे, मिड़े मोले में न खणी वियो, विच में मांधाण विधो आहे, हे सॻो सिधो वापारु आहे, हिलाल आहे, त पोइ इन चवण सां काफ़िर थी थो वञे।
अल्लाह ताला हर मुसलमान खे बचाए, छो जो माशरे जे अंदरि मुल्क जे अंदरि व्याज जेको आहे हिकिड़ी तमामु बुरी में बुरी बला आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात फरमायो त मुख़्तलिफ़ नाला ॾेई करे पोइ व्याज खाईंदा। केरु केरु पुछाए छा थो कमीशन थो वठां, कमीशन थो वठां, पोइ वरी अलाए छा छा उनजे मथां नाला ईंदा। पर अल्लाह ताला मुसलमाननि खे बचाए। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते इरशाद अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वापार खे हिलाल फरमायो आहे ऐं व्याज खे रब हराम फरमायो आहे। हिलाल एतिरो आहे जो खुटण जहिड़ो आहे ई कोन त माण्हू उनखे छॾे ऐं हराम ते वञे। अल्लाह ताला हर मुसलमान खे महफ़ूज़ फरमाए। फरमाए त फवन जाअहु मौइज़तुम मिन रब्बिही, पोइ जेको शख़्स अल्लाह जी नसीहत जी तरफ़ ॾे आयो फंतहा, पोइ रुकिजे। पहिरियों ख़बर कोन हुअसि, पर कंहिं आलिम दीन कंहिं दीनदार हुनखे सम्झाए त बाबा हीउ जेको कमु करे थो पियो हीउ गुनाह आहे, कबीरो गुनाह आहे, पोइ इहो ॿुधी करे उन कम खां रुकिजी वियो। फलहु मां सलफ़, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हाणे अॻियो जेको खाई चुको आहे उहो मोटाए न ॾे, उहो हुनखे माफ़ आहे। बक़ाया जेको व्याज पंहिंजे केॾे रहियो आहे उन खां घुरे न, बाक़ी असुलु रक़म जेका आहे उहो वठी सघे थो। मसइला लख ॾिनो आई, हाणे उनजे मथां 10,000 5,000 2,000 रखिया आहिनि, हाणे उहे 2,000 5,000 उहे छॾे ॾे, बाक़ी लख जेको आहे उहो वठी सघे थो पियो। उन में उहो गुनहगार कोन थींदो, छो जो अलाह जी नसीहत जे मथां अमल कयाई ऐं इन कम खां बुरजी इन कम खां रुख मोड़ियाई। व अमरुहु इलल्लाह, ऐं इन जो कमु तरफ़ अल्लाह ताला फमन आद, जेको इन गुनाह जे तरफ़ ॾे मोटियो मुड़ियो ई कोन, उनखे न छॾियाई। कंहिंजो मुफ़्त जो पैसो त केरु छॾींदो ई कोन, हिन जे लाइ सिरोनियत में तरक़ न कंदो। भले पैसो शइ अहिड़ी आहे न, पर साथ ॾियण वारी शइ न आहे। व्याजी वटि माल घणो हूंदो आहे, पर उन माल मां हुनखे सुख न हूंदो, सुकून न हूंदो, आराम न हूंदो, उन में बरकत न हूंदी, उनजे घर जे अंदरि बीमारियूं हूंदियूं, उनजी औलाद नाफ़रमान हूंदी ऐं कई बुराइयूं उन शख़्स जे वजूद में ऐं उनजी औलाद में, उनजे ख़ानदान में, उनजे माल जी मिल्कियत में कई बुराइयूं हूंदियूं। अल्लाह ताला हिन तमामी बुराइनि खां बचाइण जे वास्ते ऐं फरमाए थो पियो त तव्हां पाण खे बचायो व्याज खां। फरमाए त वमन आद, पर उहो शख़्स जो मोटियो हेतिरी नसीहत ॿुधण खां पोइ, अलाह जे क़ुर ॿुधण खां पोइ, दीन ॿुधण खां पोइ मोटियो। फरमाए त फउलाइक असहाब नार, रब फरमाए त इहे बाहि वारा अथव, हम फिहा ख़ालिदून, इहे हमेशह बाहि में सड़ंदा। छो जो दुनिया खे जेके साड़नि था, माण्हुनि खे साड़नि था, मजबूरनि खे साड़नि था पिया, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में त क़यामत जो ॾींहुं थींदो इहे हमेशह जहन्नम में सड़ंदा। हमेशह सड़ण जो मतिलबु छा आहे, जो इन व्याज खे हिलाल सम्झी करे खाधऊं, हिलाल सम्झी करे खारायूं। हिन वक़्तु असांजो मुल्क तबाह थी रहियो आहे हिन बुराई जे करे। शहर में, ॿाराड़ीअ में, हर जॻह ते ॾिस मुख़्तलिफ़ हरबा हलाए ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे ऐं माण्हुनि खे व्याज ॾियनि था। पर कंहिं बि क़िस्म जी इन कम में शराकत करणु गुनाह। मथां ईअं सम्झे त फलाणो यार मजबूर आहे, हुनखे पैसे जी ज़रूरत आहे, हाणे मां त नथो ॾेई सघां, पर हुनखे ॾस ॾियां थो त फलाणो पैसा ॾींदो थिए। इहो गुनाह जो कमु आहे, कबीरो गुनाह जो कमु आहे। अल्लाह ताला फरमाए त ख़बरदार, रब करीम जी ज़ाते बाबरकात सख़्ती सां असांखे फरमाए थो त ख़बरदार न हराम खाओ न कंहिंखे हराम खाराए। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ममा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।